जतोई जो क़ौम जो मां नंढो हुनजी वफ़ात थी वई आहे। असां 65 ते आहियूं। हुनजो हिकिड़ो शेर हूंदो अलाह जी तारीफ़ में ॿोलंदा त फलक अर्श कुर्सी ज़मी कहे बनाया, फलक अर्श कुर्सी ज़मी कहे बनाया। जवाब हो त सो अल्लाह अल्लाह अल्लाह। सुवाल वरी हुनजो जवाबु घुरे थी थो शुरू खां थोरो तवजो हुजे तव्हांजो। फलक अर्श कुर्सी ज़मी कहे बनाया, सो अल्लाह अल्लाह अल्लाह। फलक अर्श कुर्सी ज़मी कहे बनाया, सो अल्लाह अल्लाह अल्लाह। फलक अर्श कुर्सी मिट्टीअ मां आदम जो जिस्म कंहिं बनायो, बिना पीर जे पैदाई सा कंहिं करायो। मिट्टीअ मां आदम जो जिस्म कंहिं बनायो, बिना पीर जे पैदाई सा कंहिं करायो। फिरौन जे झोलीअ में मूसा कंहिं निपायो, फिरौन जे झोलीअ में मूसा कंहिं निपायो। ज़मी जे तख़्ते ते नबीअ कंहिं घुराया, सो अल्लाह अल्लाह अल्लाह। फलक अर्श कुर्सी ज़मी कंहिं बनाया, सो अल्लाह अल्लाह अल्लाह। फलक अर्श कुर्सी सिज चंद्र तारा कया कंहिं रोशन, बिना वटे कपां ऐं बिना रम्ज़ रोगन। सर चाहे सभिनि खे ॾिसे कीन ॾोहन, सर चाहे सभिनि खे ॾिसे कीन ॾोहन। सर चाहे सभिनि खे ॾिसे कीन ॾोहन। हवा बाहि पाणी दरिया कंहिं वहाया, सो अल्लाह अल्लाह अल्लाह। फलक अर्श कुर्सी ज़मी कंहिं बनाया, सो अल्लाह अल्लाह अल्लाह। फलक अर्श कुर्सी कई जानवर था झंगन में गुज़ारने, समर साण तिनखे नकी बाहि बारने। कई जानवर था झंगन में गुज़ारने, समर साण तिनखे नकी बाहि बारने। असुर जो उथी पंहिंजो साईं पुकारनि, असुर जो उथी पंहिंजो साईं पुकारनि। असुर जो उथी पंहिंजो साईं पुकारनि। हवा बाहि पाणी दरिया कंहिं वहाया, सो अल्लाह अल्लाह अल्लाह। फलक अर्श कुर्सी करे कमन पंहिंजन में पंहिंजी सिधाई, बिना मशवरे जे बणाई खुदाई। सॼी ख़ल्क़ उन दर करे थी गदाई, सॼी ख़ल्क़ उन दर करे थी गदाई। बादल भर जी रहमत मींहं कंहिं वसाया, सो अल्लाह अल्लाह अल्लाह। फलक अर्श कुर्सी कई साल सदियूं गुज़री वियो ज़मानो, बंदोबस्त सां थो हले कारखानो। सायो कर जो सुल्तान छॾे ॾे बहानो, रखे कंहिं मराया
लखे कहें जियारा सो अल्लाह 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 वा फलक अर्श कुर्सी। अल्लाह साईं जे